साईं मुंहिंजा मौत उहा हक़ीक़त आहे जंहिं ते ज़मानो अफ़सोस करे थो। तहरीर मौलवी अब्दुल मजीद सुलेमान जामी, ॻोठ ॾिनारा, खावड़, पछम कच्छ खां। पंहिंजे मरहूम ॾाॾा साईं जी यादि में साईं तहरीर लिखी मोकिली आहे। हिकु शाम जेका ॾुख ग़म ऐं मातम में वेढ़ियल हुई, ओचितो दरवाज़े ते दस्तक ॾिनी। उन वक़्तु ॾींहं जी सारी थकावट ख़तमु थियण वारी हुई। मां दुनिया जे मशगूलियुनि खां आज़ाद थी तए ते रोटी विझण जी तयारी में हुयुसि त ओचितो पीउ जी फ़ोन आई। हिन ॿुधायो त दादा जान हाणे हिन दुनिया में न रहिया। ही लफ़्ज़ ॿुधण सां ई लॻो ॼण दिलि ते का वज़नी चोट पइजी वई हुजे। अखियूं ओचितो वेझण लॻियूं ऐं पोइ ॼण हर शइ माठ थी वई। लॻो ॼण जिस्म जो हर ज़रो कंहिं वॾी हक़ीक़त खे क़बूल करण खां इनकार करे रहियो हो। उहा 9 डिसंबर 2024 जी शाम हुई जॾहिं मग़रिब जूं अज़ानूं गूंजी रहियूं हुयूं। ॾींहं जो सिजु लही चुको हो ऐं राति पंहिंजी ऊंदाह खे पखेड़े रही हुई। उहा ई शाम हुई जॾहिं मुंहिंजो दादा जान पंहिंजे हक़ीक़ी ख़ालिक सां वञी मिलिया। लॻो ॼण ज़िंदगीअ जो हिकु वॾो ऐं छांव ॾींदड़ वणु कटिजी वियो। मां वज़नी क़दमनि सां पंहिंजी गाॾीअ ॾांहुं डोड़ी वियुसि, छो त उन्हनि ॾींहंनि में मां पंहिंजे ॻोठ खां तक़रीबन 4 किलोमीटर परे हारून वांड नाले इलाइक़े में रहाइश पज़ीर हुयुसि। मां पंहिंजे ख़ानदान खे साण करे दादा जान जे घर पहुतुसि। घर में दाख़िल थी ॾिठुमि त दादी जान जी पोढ़े हॾनि वारो वजूद बेचारी वणियल ख़ामोशीअ सां वेठो हो। उन्हनि जे चेहरे ते सब्र हो, छो त हू रब जी रज़ा ते राज़ी हुई। दिलि भले रुनू थे, पर चेहरे ते कंहिं इत्मिनान जो अहसासु हो। इशा जी नमाज़ खां पोइ सभई माइट गॾु थिया। दादा जान जी वसियत मूजिबि मूं ऐं मुंहिंजे वालिद साहिब खेनि गुस्ल ॾिनो। गुस्ल ऐं कफ़न जी तयारीअ खां पोइ खेनि चारपाईअ ते लेटायो वियो। सुबुह जो सिजु उभरियो, पर दादा जान जी चारपाईअ तां को उथी न सघियो। न कंहिंजे सॾ ते जवाबु ॾिनो, न वरी कंहिंखे खिलाए सघियो। रुॻो असांजा ॻोढ़ा हुआ जेके हुननि जी ज़िंदगीअ जी शाम ते हल्क में फाथल ते ज़ोर ज़ोर सां रुना पे। दादा जान असांखे छॾे विया। दिलि उन ॻाल्हि खे क़बूल करण लाइ तयारु न हुई, पर छा दिलि जो चवणु हले थो। जॾहिं जुदाईअ जो वक़्तु अची वञे तॾहिं दिलि जी ॻाल्हि केरु ॿुधंदो आहे। जॾहिं रब जी अमानत वापसि करण जो वक़्तु अची वञे तॾहिं रोंदड़ दिलि जी तकलीफ़ खे केरु सम्झंदो आहे। ख़ैर, जनाज़े जे वक़्त मूजिबि सुबुह 9:30 वॻे जनाज़ो घर खां निकितो। जनाज़ो क़ब्रिस्तान पहुतो। दादा जान जी वसियत मूजिबि मूं निमाज़ जनाज़ा पढ़ाई। तौहीद परस्त माण्हुनि जो वॾो तादाद जनाज़े में शरीक थियो। अहिड़ी तरह खेनि क़बर में सुपर्दे ख़ाक कयो वियो। मूं जॾहिं खां होश संभालियो आहे, मूं दादा जान खे हमेशह हिमत वारो, उसूल पसंदि, अमानतदार ऐं निमाज़ुनि जो पाबंद ॾिठो आहे। न रुॻो फ़र्ज़ निमाज़ूं, पर हू तहजुद गुज़ार बि हुआ। हमेशह निमाज़ जी तलक़ीन कंदा हुआ ऐं वक़्त ते जमायत सां निमाज़ पढ़ण ते ज़ोर ॾींदा हुआ। संदन ज़िंदगीअ जो हिकु वॾो अरसो तइलीम ऐं तइलीम ॾियण, इमामत ऐं ख़िताबत में गुज़रियो। अलाह खां दुआ आहे त हू मुंहिंजे दादा जान मियाँ जी मोहम्मद बिन हारून खे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए, संदन क़ब्र खे रोशन करे। आमीन या रब्बिल आलमीन। हिकु गुज़री वियल उनवान लिखां, ॾुख सां भरियल दीवान लिखां। हिकु गुज़री वियल उनवान लिखां, ॾुख सां भरियल दीवान लिखां। छा गुज़री दिलि ते गुज़रियल राति, छा गुज़री दिलि ते गुज़रियल राति, पंहिंजे परेशान हालत लिखां। छा विञाए छॾियो आहे मूं हाणी ताईं, छा विञाए छॾियो आहे मूं हाणी ताईं। ज़िंदगीअ जो उहो अहद ऐं पैमान लिखां। तुंहिंजे वञण खां पोइ मिलण वारी ख़ुशी, हाणे कहिड़ी मुस्कान लिखां। ग़मगीन अब्दुल मजीद बिन मोहम्मद सुलेमान जामी साहब। वॾी महिरबानी साईं।